जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण भजो नरसिंह अवतार नारायण भक्त प्रहलाद के स्वामी नारायण भजो नरसिंह अवतार हरणा कश्यप को मारे नारायण बसे कण कण में हरि नारायण जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साथ संगत जय जय नारायण 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 तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन सत्संग में जंहिंमें असां नारद भक्ति सूत्र ते सत्संग करे रहिया आहियूं भक्ति सूत्र ॿुधी रहिया आहियूं भक्ति छा आहे इहो ॿुधी रहिया आहियूं सम्झी रहिया आहियूं ऐं छा न आहे इहो बि ॿुधी रहिया आहियूं कि असां कंहिंखे भक्ति सम्झंदा हुआसीं ऐं उहा भक्ति न निकिती इहो असां कुझु ॿुधी रहिया आहियूं अॼु 7 नंबर सूत्र कुल 84 सूत्र अथव 7 नंबर सूत्र आहे सा न कामाय माना निरोध रूपत्वात् ॿ ॻाल्हियूं 7 सूत्र में सा न कामाय माना उहा कामना वारी न हूंदी आहे भगत खे कामना न हूंदी आहे काई सांसारिक भक्तिअ में कामना न हूंदी आहे सांसारिक ऐं निरोध रूप जो अर्थ आहे वो पोइ ॿुधंदासीं पहिरीं ही अॼु ॾींहं ताईं त असां इहो ई ॾिठो आहे संसार में कि माण्हू कोई शिरडी वेंदो आहे कोई बालाजी वेंदो आहे कोई वैष्णो देवी वेंदो आहे कोई
कोई अमृतसर भी या अलॻि अलॻि त कामना रखी करे ई वेंदो आहे भॻवान वटि बि मंदरनि में बि कंहिंजो रोज़ जो नेम आहे टिकाणे में मथो टेकण जो त कामना साईं वरसियुनि ते बि वेंदा आहिनि मेलो वरसी संत जी त कामना त हेॾा ॼणा माण्हू ग़लति थी सघनि था छा ऐं हिकु ॼणो कोई बिना कामना जे वञे मंदर में उहो सही थी सघे थो छा इहो सोचींदी आहे बुद्धि इहो बुद्धीअ जो कमु आहे पर इहो ॿुधायो बुद्धि कंहिंजो अंश आहे परमात्मा जो या न प्रकृतिअ जो माना माया जो त असां हुन ते विश्वास करे वेठा आहियूं जेका माया आहे बुद्धि कंहिंमां आई आहे माया मां बुद्धि जेको बि सोचींदी जेको बि हिसाब किताब लॻाईंदी उहो छा आहे माया माइक बुद्धि माना माया सां उत्पन्न थियल आहे माया में फासाइण वारी उहा उन जो ई कमु कंदी जंहिंमां पैदा थी आहे बुद्धि इहो चवंदव कि सॼो संसार पियो थो पिने भॻवान खां घुरे 99.99% माण्हू घुरनि पिया था उहे ग़लति नथा थी सघनि इहो बुद्धि चवंदी पर देवर्षि नारद थो चए कि भक्तीअ में कामना हूंदी ई कान्हे हाणे तव्हांखे निर्णय करिणो आहे कि नारद सही आहे या 99.9% माण्हू दिमाग़ चवंदव केरु नारद छाजो नारद पर दिलि चवंदव कि नारद जी ॻाल्हि मञींदासीं जीअं पार्वतीअ चयो हो सतनि ऋषियुनि खे कि नारद जी ॻाल्हि मां कोन मटींदसि उन जेको मूंखे चई ॾिनो मां उन जी आज्ञा जो पालन कंदसि हठ न परिहरो तव्हांजे चवण ते मां शिव खे पाइण जो प्रयास छॾे कोन ॾींदसि ऐं नारद जा वचन कोन त्यागींदसि त चई हिन नारद वचन त पार्वती किथे पहुची वई जगत वंदनीय थी वई नारद जी ॻाल्हि मञी करे नारद जी ॻाल्हि मञी ध्रुव किथे पहुची वियो ध्रुव लोक में प्रहलाद जो छा थियो सभु कुझु प्रहलाद खे मिली वियो प्रहलाद खे जॾहिं भगवान नरसिंह अवतार चयो कि वर घुर छा खपई घुर तोखे छा खपई त प्रहलाद हथ जोड़े ऐं सोचणु लॻो कि भगवान मूंखां घुरण लाइ मूंखां छो थो पुछे मां उहो आहियां छा जीअं ॼण बेइज़ती महसूस थी प्रहलाद खे थींदी आहे हर कंहिंजे लाइ अलॻि अलॻि बेइज़तीअ जा प्रकार थींदा आहिनि कंहिंखे कंहिं में बेइज़ती महसूस थी वेंदी आहे कंहिंखे कंहिं में मां उहा आहियां छा मां ही आहियां छा अनेक प्रकार थींदा आहिनि जीअं बेइज़ती जो हिकु टाइप त इहो बि आहे कि कोई जेंट्स अचे ऐं स्त्री पंहिंजो रओ ठीकु करे त इहा बि हुनजी बेइज़ती आहे उन भाईअ जी त भाईअ खे त फ़र्क़ु कोन पवंदो पर अॻे ज़माने में ऋषि मुनिनि खे फ़र्क़ु पइजी वेंदो हो वेद व्यास जॾहिं लंघे पियो पंहिंजे पुट जे ॻोल्हा में त स्त्रियूं सनानु पियूं कनि शुकदेव खे ॾिसी स्त्रियुनि खे कोई फ़र्क़ु कोन पियो उहे सनानु कंदियूं रहियूं पर जीअं वेद व्यास आयो त सभु पंहिंजा अंग ढकण लॻियूं लिकण लॻियूं त वेद व्यास बीह रहियो चई इहो कहिड़ो तरीक़ो आहे इंसल्ट बेइज़ती मां छा उहो आहियां छा बेइज़तीअ जा ॾाढा प्रकार थींदा आहिनि पोइ त जेको थियो उन्हनि जवाबु सुठो ॾिनो मायूं कि शुकदेव में अञा उहा ॻाल्हि कान्हे काम भाव या सांसारिकता तव्हांखे सभु ख़बर आहे त बेइज़तीअ जा टाइप थींदा आहिनि
सभिनि जे लाइ हिक ई प्रकार जी बेइज़ती न थींदी आहे। जंहिंखे लोभ न हुजे उनखे कोई ऑफर करे कि वठ रख ही कमु कजां त उन लाइ बेइज़ती आहे वॾी। उन जे लाइ जंहिंखे लोभ न हुजे, हर कंहिंजे लाइ बेइज़ती अलॻि अलॻि आहे। तव्हां बि ॻोल्हिजो तव्हां कंहिंमें कहिड़ी ॻाल्हि में हर्ट गुस्सो करणु लॻंदा आहियो। तव्हां खां भॻवानु इहो पुछे कि घुर छा खपई त तव्हांखे बेइज़ती महसूसु थींदी छा? कंहिंखे बेइज़ती महसूसु थींदी? पर प्रहलाद खे थी चई भॻवान मूंखां का ग़लती थी आहे छा? त भॻवानु चयईसि न, मां त पाण तोखे ऑफर थो कयां, घुर इहा बि भॻवान जी परीक्षा। मां त तोखे ऑफर थो कयां, पाण घुर। माण्हू त इन लाइ मूंखे पाइणु चाहींदा आहिनि मुंहिंजो दर्शन, कि भॻवानु दर्शन ॾींदो त चवंदो घुर छा खपई। प्रहलाद रोई करे थो चए भॻवान छा मुंहिंजी भक्ति इहा आहे छा मां कुझु पाइण लाइ भक्ति कंदो आहियां छा? ठीकु आहे, अगरि तव्हां मूंखे ॾियणु चाहियो था त मूंखे इहो वरदान ॾियो कि कॾहिं बि आत्मा सां त मां अमर आहियां, मुंहिंजो कहिड़ो बि जनम थिए, कुझु बि मां किथे बि पहुची वञा, कॾहिं बि मां तव्हां खां कुझु बि न घुरां, इहो मूंखे ॾियो। छो त भक्तीअ ते कलंक आहे। पोइ सेवा छा जी थी? पोइ दासपनो छा जो थियो? पोइ रिश्तो केॾां वियो जेको असां चवंदा आहियूं कि असां भॻवान जा अंश आहियूं, तू मेरा पिता तू है मेरा माता, माना उहो असां दिलि सां न मञियो आहे न। पुट पीउ खां छा घुरंदो छा? बख़्शीश भीख घुरंदो छा? पुट खे ख़बर आहे मुंहिंजो ई आहे सभु कुझु, हू मुंहिंजो कल्याण चाहींदो आहे मुंहिंजो पिता, जेको मुंहिंजे लाइ ठीकु लॻंदो उनखे मूंखे ॾींदो, ऐं उहो बि मूंखे स्वीकार आहे, उनजी बि उहा कान्हे उमेद कि ॾींदो। इहो ॾाढो वॾो गहरो सूत्र आहे। साना कामाय माना, कामना न हूंदी आहे। भगत पंहिंजी कामना न रखंदो आहे। कामना रखी करे अगरि भक्ति कईसीं त इन जो मतिलबु आहे असां भॻवान खे धारियो पिया था सम्झो कि कोई ॿियो आहे मूंखे ॾींदो ऐं मां पंहिंजे रस्ते हू पंहिंजे रस्ते, वरी जॾहिं कमु पवंदो वरी अची वेंदो, मां घुरी हली वेंदुमि। माफ़ु कजो, अगरि माण्हू गुरूअ सां बि इहो व्यवहार थो करे त उहो गुरूअ खे बि धारियो ई पियो थो सम्झे, जीअं कि थी रहियो आहे। कुझु इच्छा पूरी कराइणी आहे, वञ गुरूअ वटि, बास आहे हे कराए, धारियो थी वियो न गुरू। उहो कहिड़े कम जो? जेको गुरू असांखे धारियो लॻे, जेको संत सां असांखे डिस्टेंस रखिणो पए, जंहिंसां असांखे मर्यादा में रहणो पए, धारियो थी वियो, घाटे में वियो। जेके डिस्टेंस रखंदा आहिनि, जेके उहे धारियो सम्झ करे हलंदा आहिनि न, धारियो कि अलॻि आहे, ऐं हो बि त हुनखे धारियो सम्झंदा आहिनि, हू वरी कहिड़ो पंहिंजो सम्झंदा आहिनि, हुनजो त पंहिंजो अलॻि परिवार आहे। गुरू जो त केवल यूज़ कंदा आहिनि ऐं गुरू हुननि जो उपयोग कंदो आहे। कहिड़ो उन्हनि में प्रेम थी वियो आहे कोई, उहो त असां वटि थी वियो आहे, असांजो प्रेम संगत सां। असांजी कुझु संगत अहिड़ी आहे जंहिंखे पंहिंजो परिवार पंहिंजो न लॻंदो आहे, मां पंहिंजो लॻंदो आहियां, हीअ व्यास गदी उन्हनि खे पंहिंजी लॻंदी आहे। त इहो आहे न असली संबंध। तीअं ई परमात्मा सां बि असां संबंध जोड़ियो, तू मेरा पिता। तू मेरा राखा सभनी थाई, ताभो के हाथ काना जियो, तू है मेरा माता।
मेरा बंधक, तू मेरा भ्राता, तू है मेरा माता, तू मेरा पिता, तू है मेरा तुम्हारी कृपा ते तुझ पछाड़ा, तुझ बिन दूजा अवर न कोई, सब तेरा खेल अखाड़ा जियो, तू है मेरा माता, तू मेरा पिता, तू है मेरा माता। जिय जंत सब तुध उपाए, जित जित भाणा तित तित लाए, सब कुछ कीता तेरा होवे, नाही कुछ असाड़ा जियो, नाम ध्याए महासुख पाया, हर गुण गाए मेरा मन सितलाया, नाम ध्याए हर गुण गाए मेरा और पूरे वजीवधाई, नानक जीता बिखाड़ा जियो, तू है मेरा माता, तू मेरा पिता, तू है मेरा माता, तू मेरा पिता, तू है मेरा तू मेरा बंधक, तू मेरा भ्राता, तू है मेरा माता।
तू है मेरा माता, तू है मेरा माता, तू है मेरा माता। त जॾहिं चवंदा आहियूं त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव। इहो छा ईअं कूड़ में चवंदा आहियूं छा? या त माण्हू कूड़ में ई सभु पियो थो चए, जीअं आरतीअ में चइबो आहे मात पिता तुम मेरे शरणम पढ़ूं में किसकी, सभु ईअं ई थुकनि ते। ऐं हिकिड़ी त उहा ॾाढी हलंदी आहे, तन मन धन सभु तेरा, जेके 10 रुपया बि न छॾनि कंहिंखे, उहे बि ॻाईंदा आहिनि तन मन धन सभु है तेरा, तेरा तुझको अर्पण। उहे कहिड़ा त पैसा लॻनि। त हिकु थींदो आहे ईअं चवणु मिड़ई, पर हिकु थींदो आहे स्वीकार करणु कि भॻवानु मुंहिंजो आहे, मुंहिंजो सभु कुझु उहो आहे, सर्वम मम देव देव, सभु कुझु आहे। त जॾहिं सभु कुझु आहे त जेका बि परिस्थिति अचे हुनखे स्वीकार कयूं न। छा रुगो तॾहिं आहे जॾहिं असांखे पहुचाए कुझु, त इहो त पोइ असां ग़लति आहियूं कि अगरि असांजो फ़ाइदो कराए त पोइ पोइ इहा ॻाल्हि थी कि भई गॾह खे बि पीउ ठाहे छॾींदो आहे माण्हू स्वार्थ में। पोइ अहिड़ो माण्हू त छॾे बि ॾींदो आहे, कमु जीअं पूरो थींदो छॾे ॾींदो। त भक्ति ईअं थोरी थींदी आहे। भॻवान सां संबंध अगरि असां मञियो आहे कि असां हुनजी संतान आहियूं, त पोइ सुख ऐं दुख ऐं कामनाऊं थोरे। पर इहा ई माण्हू कंदा आहिनि कि भॻवान जी भक्ति कंदासीं छो त असांखे सांसारिक सुख ॾींदो, सांसारिक इच्छाऊं पूरियूं कंदो। हाणे हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां ॿेरा विद्वान ज्ञानी वेठा आहियो, बसि पहचानिया कोन विया आहियो। संसारिक कामना पूरी थिए वरी ॿी बि पैदा थींदी अथव। इहो थींदो आहे, हिकु कामना पूरी थी त हुन में मोह थियो, वरी ॿी कामना, वरी हुन में आसक्ति, वरी ॿी कामना। ईअं इन सां छा थींदो, माण्हू संसार में फासंदो वेंदो, संसार में, ऐं भॻवान खां दूर थींदो वेंदो। त इहो ॿुधायो कि सांसारिक इच्छा पूरी थियण में, सांसारिक कामना पूरी थियण में फ़ाइदो आहे या घाटो आहे? न उहो कंदा आहियो, उहो अलॻि ॻाल्हि आहे, घाटो आहे न। तब छो कंदा आहियूं? अज्ञानता, छो त असां अञा सुञातो कोन्हे, हिन संसार खे अञा चङी तरह कोन पहचानियो आहे। दूर के ढोल सुहावने, बसि ॿियनि जो कामना बुद्धीअ में पैदा थींदी अथव। हृदय जी कामना त हाणे उहे ॾींहं विया कि माण्हू हृदय सां का कामना कनि कि मुंहिंजो हीउ मनोरथ आहे, मुंहिंजी दिलि जी हीअ भावना आहे, इच्छा आहे, पकी इच्छा आहे, जंहिंजे पूरी थियण खां पोइ मूंखे ॿियो कुझु बि कोन खपे, पोइ मां परमात्मा जी तरफ़ वेंदसि ऐं उहा जॾहिं पूरी थिए। हाणे त माण्हूअ खे दिमाग़ सां बि थियूं कामनाऊं उत्पन्न थियनि या अहंकार सां, ऐं जल्दी पूरियूं थियनि, इहा बि कोशिश। त कामना बुद्धीअ सां पैदा थींदी आहे, उहा कॾहिं बि विश्राम कोन ॾियणु ॾींदी, शांती कोन प्राप्त कराइणु ॾींदी। दूर के ढोल, भाई हुनखे हिन शइ सां सुख मिलियो आहे त बसि हाणे मूंखे बि खपे, इहा कामना। भाई हुनखे मिलियो, हुन कयो आहे त मां बि कयां। अच्छा हिकु ॻाल्हि ॿुधायो, वॾी कामना पूरी थियण में छा वॾो सुख आहे छा?
ग़रीब जी कामना आहे साइकिल मिले, अमीर जी कामना आहे कार मिले। ग़रीब खे साइकिल मिली वई, अमीर खे कार मिली वई। हाणे ॿिन्हिनि जी जेका मन जी स्थिति आहे, जेको सुख मिलियो आहे, तव्हांखे छा थो लॻे अलॻि अलॻि आहे? उहो ई सेम, ग़रीब खे साइकिल में जेका ख़ुशी, अमीर खे कार में उहा ई ख़ुशी। छो त असांजी कैपेसिटी इंद्रियुनि जी हिक ई जेतिरी आहे सभिनीनि जी, ग़रीब जी बि अमीर जी बि। 5 इंद्रियूं आहिनि न सुख भोगण लाइ, त अमीर जो सुख कोई वॾो कान्हे। मन जो सुख मेन थींदो आहे, त ग़रीब जो बि ओतिरो ई सुख, अमीर जो बि ओतिरो ई सुख, बल्कि हिक लिमिट बि थी वेंदी आहे। पोइ अमीर खे चयो वेंदो, अमीर खे ई मां वधीक ॾिठो आहे, अमीर गर्मियुनि जे मौसम में वधीक अंब न खाई सघंदो आहे। ग़रीब त वीचारो खाई सघंदो आहे, पर हूंदा कोन अथसि वधीक। पर तब बि उहो जेतिरो बि हुनखे हिसे में अचे, उहो ॾाढो प्रेम सां खाईंदो आहे। अमीर खे त परहेज, डायबिटीज़, रसगुल्लो कोन हिकु खाई सघंदो, ऐं ग़रीब त खाई वेंदो, ॾियोसि रुॻो तव्हां, ॾींदा कोन, पाण खाईंदा कोन, हुनखे ॾींदा कोन। त असां कामनाउनि जी था ॻाल्हि कयूं, की असां कामनाऊं कंदा वेंदा आहियूं कहिड़ो सुख पाइण लाइ। इहा अज्ञानता, इहा बेवकूफ़ी। जीवन पिया था विञायूं भॻवान खां दूर थी करे, ऐं केॾो भिटकंदो आहे उहो कामना वारो, हिन दर तां न त हुन दर तां, जितां पूरी थिए। कामना वारो माण्हू हिन दर ते, वरी हुन दर ते, वरी हुते, पोइ वरी सभिनी वटि वरी बास बि पूरी करणी पवंदी आहे न, सभिनी हंधि वरी ॾेई बि अचे। त इहो घाटो आहे या फ़ाइदो आहे? मिले कोई सुख कोन पियो थो मिले, कामना पूरी बि थी वञे त को वॾो सुख कोन पियो थो मिले। त भॻवान खां असां इहो घुरूंसि कि मुंहिंजो सांसारिक कामनाऊं पूरियूं कर। त भॻवान बि चवंदो आहे, अजीब मूर्ख आहे इहा, जेका शइ फासाइण वारी आहे, उलझाइण वारी आहे, ऐं दुख ई ॾियण वारी आहे, ऐं को वॾो सुख आहे ई कोन, लिमिट आहे। जीअं मां ॿुधायोमांव, ग़रीब हुजे चाहे अमीर, चाहे स्वर्ग जो सुख हुजे, अनुभूति उहा ई थींदव, प्रसन्नता ओतिरी ई मिलंदव। त भॻवानु चवंदो, इहो मूंखां उहो शयूं थो घुरे, भॻवानु त ॾेई छॾींदो। प्रहलाद कोन स्वीकार कयो, प्रहलाद खे अफ़सोस थियो कि मां उन कैटेगरीअ जो मूंखे मञियो छा भॻवान, कि घुर छा खपे। इहो त मुंहिंजे पीउ घुरियो हो, न ॾींहं जो मरां न राति जो मरां, न धरतीअ ते मरां न आसमान में मरां, न अस्त्र सां मरां न शस्त्र सां, न मनुष्य मारे न जानवर मारे। हू एतिरो परेशान थी चुको हो कि मुंहिंजे पीउ हेॾियूं ॻाल्हियूं घुरियईं, उन खां पोइ बि छा हुनजो हश्र थियो, बेकार मौत, डॉग जी मौत। भई सुठो अखर ॻाल्हायूं न। त हुन ॾिठई घुरण वारे जे ॾाढा वरदान घुरिया, हुन हिक ई वरदान में केॾा वरदान घुरी वरिता हुआ, त हुनजो कहिड़ो हाल थियो। त हुनखे बेइज़ती महसूस थी कि छा मां उहो आहियां छा, पंहिंजे पीउ वांगुरु, कि घुर छा खपे। प्रहलाद चए थो, प्रभु मां उहो न आहियां, मूंखे परे न कयो पाण खां, मूंखे संबंध तो न टोड़ियो। तव्हांजो मुंहिंजो संबंध आहे पिता ऐं पुत्र जो। मां तव्हांखे जॾहिं खां पंहिंजो पिता स्वीकार कयो, मां हिन पंहिंजे पिता सां रिश्तो टोड़े छॾियो हो, सिर्फ़ु सांसारिक रिश्तो हो। त तव्हां सां बि मां वरदान घुरी करे रिश्तो नथो टोड़णु चाहियां। रोई ॾिनो प्रहलाद। तॾहिं भॻवानु हुनखे ॾाढो प्यारु कयो कि तोखे कुझु न खपई संसार मां,
त हाणे तूं मुंहिंजो पुटु आहीं। इहो आहे भक्ति। सा न कामाय माना, जंहिंमें काई कामना कोन हूंदी आहे। त कुझु अगरि कुझु खपे असांखे, गणित हिसाब ॾिसो, कुझु खपे असांखे त उहो माना संसार मां ई मिलंदो न, त ओॾां भॼूं न। पोइ महिनत कयूं, जोड़ तोड़ कयूं, ओॾां डुकूं, उन लाइ भॻवानु थोरे ई आहे। भॻवान वटि त वञिबो ई तॾहिं आहे जॾहिं हाणे मूंखे संसार न खपे, संसार खे मूं छॾे ॾिनो, संसार मां मूंखे कुझु बि कोन खपे, त हाणे मूंखे भॻवानु खपे। त सिधो सो गणित इहो आहे कि जिते कामना आहे उते भॻवानु कान्हे। कामना आहे संसार में ऐं भॻवानु आहे भक्तीअ में। माण्हू त अहिड़ी भेण सां हरकत कई अथनि जो भॻत बि सॾाइणो आहे ऐं कामनाऊं बि रखणियूं आहिनि। तॾहिं त जलेबी ठही वई आहे। ऐं एतिरी जलेबी घटि हुई जो हिननि जलेबियुनि अञा जलेबी ठाहे छॾी कि असां ज्ञानी बि आहियूं, भॻत बि आहियूं ऐं इच्छाऊं बि आहिनि, पूरियूं बि थींदियूं आहिनि। संसार खे बि जोड़े छॾनि, भॻवान खे बि जोड़े छॾनि, पंहिंजे पाण खे बि जोड़े छॾनि, अहंकार खे, ऐं चौथो हुन गुरूअ खे बि जोड़े छॾनि, त जलेबी ठही वई न। जलेबीअ खां असां सुलझी करे स्पष्ट कयूं कि मां या त भॻत आहियां या मां संसारी आहियां, ॿई कोन थींदा आहिनि। कामना जो उल्टो ई आहे भक्ति। कामना विपरीत आहे, कामना ऐं भक्ति विपरीत आहिनि ॿई। भक्ति अलॻि आहे, कामना अलॻि आहे। न हो कामना फल की, किए जा करम। न हो कामना फल की, किए जा करम। कि सेवा ही सेवक का,
मन की तमन्ना जो न होती पूरी, मन की तमन्ना जो न होती पूरी, कोई राज उसमें होगा जरूरी, कोई राज उसमें होगा जरूरी, हमारे लिए होगी कल्याणी कल्याणकारी, हमारे लिए होगी कल्याणकारी कम, रहो कामना फल की किए जा करम, रहो कामना फल की किए जा करम। तव्हां शायदि नयूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया हूंदा कि मंदर में वञिबो आहे बिना कंहिं कामना जे, त पोइ वञिबो छो आहे? त उहोई त मां तव्हां खां थो पुछां, वेंदा छो आहियो? वञिबो ई कोन्हे। कामना अगरि सांसारी आहे त ओॾां ई वञो, उते जोड़ तोड़ कयो, महिनत कयो, तिकड़मबाजी कयो, सांसारिक कामना उते अथव, त पोइ मंदर में छो वञिबो आहे? जॾहिं माण्हूअ खे पतो पइजी वञे न कि मंदर में छो वञिबो आहे, मंदरनि में भीड़ घटिजी वेंदी, जीअं लॉकडाउन में घटिजी वई आहे। भॻवानु परेशान थी वियो हो ॾाढो, तॾहिं हिननि खे विहारे छॾियईं घर, भई न अचो, ही सरकार थोरी लॻायो आहे। भॻवानु चयो अथई न अचो, पंहिंजे घर वियो, परेशान कयो अथव ॾाढो। चाइना वारा ईअं आयो व्हाट्सअप ते कि हिननि चाइना वारनि परेशान करे रखियो आहे, जो हेॾी गर्मीअ में गरम काढ़ो थो पीअणो पए। किथे गन्ने जो जूस पीअण वेंदा हुआसीं, उहा चाइना वारा। त भॻवानु चयो अथई परेशान करे रखियो अथव मुंहिंजे घर अची करे। अच्छा हिकु ॻाल्हि ॿुधायो, ॿुधायांव थो, छॾियो पुछांव नथो, ख़बर ई कोन हूंदव। मंदर छो ठहिबो आहे? असांजे हिंदू धर्म में मंदर ॾाढो सोचे सम्झी वास्तु कला सां निर्मित थींदो हो। वॾा वॾा इंजीनियर उन लाइ निश्चित थींदा हुआ, वॾा वॾा राजा महाराजाऊं मंदर ठाराईंदा हुआ, धन उन्हनि जो लॻंदो हो, प्राण प्रतिष्ठा। ख़बर अथव छो ठहंदो हो मंदर? मंदर इन लाइ ठहंदो हो कि अहिड़ी का जॻह हुजे जिते माण्हू वञी करे वेहे, उतां जो वातावरण अनुभव करे, उतां जी उहा कला ॾिसे। पत्थरनि जा ठहंदा हुआ मंदर, उहो पत्थरनि जी कला ॾिसी करे भॻवान सां जुड़े। उतां जो अद्भुत वातावरण जेको घंट वॼे उहो गूंजायमान थिए, तो वाइब्रेशन्स सुठा अचनि ख़राब वञनि, उते वेहे। मंदर वेहण लाइ ई हूंदो हो ऐं ॾाढी देरि वेहण लाइ हूंदो हो। परिक्रमा जो अर्थ हो कि सॼो ॾिस मंदर घुम ऐं उते वेही रहो शांतीअ में। पर हाणे छा थी वियो मंदर कि जल्दी वञ, लाइन में लॻ, 2 मिंटे जो समय मिलंदई दर्शन करण जो, 2 मिंटे में घुरी वठ। मूंखे वठी हलिया, मुंहिंजो बि वञणु थियो हो, त मां तॾहिं ॿार, मूंखे कहिड़ी ख़बर आहे भई छो वञिबो आहे बालाजी। त मां त ॾिसण बीह पियो रहां, सही में मंदर जी नकाशी, उतां जा उहे वाद्य यंत्र, शहनाई ऐं नगाड़ो, नकाशी ॾिसां पियो त जेके मूंखे वठी हलिया उहे धिको ॾेई खीले वठी हलण लॻा कि हिते ॾिसण थोरी आया आहियूं पाण। त मां सोचियो हिन खां मथे ॿियो कुझु हूंदो, ओॾां था वठी हलणु चाहिनि।
वरी मां कुझु ॿियो ॾिसां, चवनि अरे साईं हिते बीहण लाइ कोन आया आहियूं पाण। हाणे लाइन में बीहारे करे 2-3 कलाक दर्शन बसि धिको पियो मिले। 2 मिंट ॾिठो बालाजी, ठीकु आहे, जीअं घर में ई ॾिसंदा आहियूं फोटू, निकितासीं। पोइ चयूं इहो हुओ मेन कमु, असां इन लाइ आया आहियूं, इहो जेको 2 मिंट दर्शन थियो। चयोमांसि इन लाइ, मूंखे सम्झ में न अचे। पोइ सम्झ में आयो, मूंखे चयनि कुझु घुरियव कोन यार? चयोमांसि न घुरणो छा? चयो अरे साईं अचण ई बेकार थी वियो तव्हांजो, कुझु घुरियव ई कोन, असां बाक़ी छो ईंदा आहियूं? मंदरु इन लाइ कान्हे, वरी रिपीट थो कयां, मंदरु इन लाइ कान्हे, मंदरु ॾिसण लाइ आहे, वातावरण महसूसु करण लाइ आहे। तॾहिं भॻवानु विहारे छॾियईं सभिनीनि खे, तव्हां बेकार माण्हू आहियो, मूंखे परेशान करणु ईंदा आहियो। तव्हांजे चकर में उहे कोन ईंदा आहिनि जिन जो मां इंतज़ारु कंदो आहियां, जेके रुॻो वेहण अचनि, मूंसां ॻाल्हाइण अचनि। इन करे हिननि खे विहारियो अथई। कॾहिं मंदर में तव्हां इन लाइ विया आहियो, कुझु घुरण न, पर वञी करे उनखे तव्हां धन्यवाद ॾिनो हुजेव कि भॻवानु मुंहिंजी जेतिरी औकात न हुई तो उन खां वधीक ॾिनई, मूंखे तो ख़ुशी ॾिनी अथई, मूंखे तो ॾाढो कुझु ॾिनई, मां इन लाइक़ु न हुअसि। रविदास चयो आहे, कबीर चयो आहे, रविदास चयो आहे मां त जात जो चमाड़ हुअसि। भॻवानु मुंहिंजी कहिड़ी जात या मुंहिंजी कहिड़ी वैल्यू, मुंहिंजे ख़ानदान में कंहिं इहे ॻाल्हियूं न ॾिठियूं जेके मूंखे तूं मान सम्मान तो ॾियारी। तुलसीदास उहो भाव प्रकट कयो आहे कि हे प्रभु, मां छा हुअसि बचपन में, मां त धिका खाईंदो हुअसि, कॾहिं किथे तो मूंखे तुलसीअ मां तुलसीदास ठाहे छॾियो। तुलसी तुलसी सब कहे, तुलसी बन की घास, हो गई कृपा राम की तो बन गए तुलसीदास। कॾहिं ईअं चयो अथव भॻवान खे कि भॻवान मां कुझु कोन हुअसि? न, माण्हू त उल्टो शिकायत कि किथे आई, ॿुधी कोन थो छा? जेको इहो चवंदो आहे न ॿुधी कोन थो, उहो रोअंदो उहो बि आहे ऐं रोअंदो ही बि आहे, पर ॾाढो फ़र्क़ु अथव, ॾाढो फ़र्क़ु। ॻोड़नि जा बि प्रकार थींदा आहिनि। हिकु जेको अहो भाव में रोए पियो थो, घुरण कोन आयो आहे, हू इहो थो चवणु चाहे मां समेटे नथो सघां, तुंहिंजी कृपा तुंहिंजो प्यार मां समेटे नथो सघां भॻवानु, ऐं रोए पियो थो। ऐं ॿियो पियो थो रोए कि मूंखे अञा हीउ कोन ॾिनो अथई, अञा हीउ कयो अथई मूंसां, हीउ थी वियो। ॾाढो फ़र्क़ु आहे। हीअ जेके ॻोड़ा आहिनि न प्रेम वारा, इहे अनमोल आहिनि, मोतियुनि जे समान, गंगा जे जल जे समान पवित्र आहिनि। इहे आहिनि भक्तीअ जा ॻोड़ा। इनखे काई कामना कान्हे, सा न काम्य माना। हिते सत्संग खे रखूं था ऐं अञा ॿुधंदासीं कामना ते। बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय।